कुरान जो मुफस्सिर वॾो मुहद्दिस लिखे तो एतिरे करे हुननि ज़ुल्म कयो हो। कान यशरब मिनल माइल किलाब, कुत्ता पाणी पीअंदा हुआ, वतयू पखी पाणी पीअंदा हुआ, वल हवाम जानवर पाणी पीअंदा हुआ, वदवाब गोपाया पाणी पीअंदा हुआ। इहे सभई शयूं पाणी पीअंदियूं हुयूं। पाणी बंदि हो त मुंहिंजे मुस्तफ़ा जे मित्रनि जे लाइ पाणी बंदि। एॾो ज़ुल्म कंहिं न कयो। एतिरो परेशान आहिनि, एतिरो हैरान हो पाणी जे लाइ। 7 अठी नाई गुज़री वई आहे, ॾहीं जी राति पई आहे। मुंहिंजे सुहिणे हुसैन आवाज़ तकरीर कई पंहिंजे बचनि खे, ख़बरदार बेसब्र न थिजो, दाहड़ न निकिरे, वादेला न थिए, गिरेबां न फाड़जो, मथां क़यामत ते ॾियारे अलाह ताला असांखे बेसब्रनि जे टोले में दाख़िल करे। साबिरनि जा सरदार बि असां हुजूं, शाकिरनि जा सरदार बि असां। बराबरि हज़रत हुसैन जी तकरीर थी, सुबुह जो सिक गयो आहे। कंहिं बि किताब मां को बि साबित न कंदो त हुसैन जे काफ़िले में दुहिल लॻो। एतिरो बि साबित करे ॾेखारिबो, क़यामत ताईं साबित न कंदो। ऐं हाणे तुर सां दुहिल हलंदो आहे। छा हलंदो आहे? कसम अथई रब जो, कॾहिं तुंहिंजो पीउ या भाउ या को अज़ीज़ करीब मरी वियो आहे, दुहिल वॼाए न साईं, छो वॼाए? अरे पंहिंजो मरई त क़ुरान पढ़ी, पंहिंजो वञई त अल्लाह जी ज़ात आहे बरकात जे ऐं महबूब जा कलमा पढ़ी। ऐं हुसैन जे लाइ दुहिल थो वॼाई। दुहिल शादीअ में वॼाईंदो आहे न, ख़ुशीअ में या ग़मीअ में? शादीअ में। ॻाल्हि शादी वञंदा, ॻाल्हि शादीअ में न। शादी थियो त जेके दुहिल वॼाइनि था उन्हनि खे ख़ुशी आहे हुसैन पंहिंजे इन ज़ुल्म में। ख़ुशी न हुजे त दुहिल न वॼाइनि। दीबक दीबा किथां थो अथई? न हुसैन जे घर में सामान आहे, न अकबर जे घर में सामान आहे, न कासिम गोत्र जो सामान आहे, न हज़रत असरा जो सामान आहे। यज़ीदी सामान आहे जेको हुसैन आहे त रब जे क़ुरान खे पढ़ हुसैन राज़ी। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे हैदरी। वो अल्लाह जा बानड़ो, इन नगर पाणी ते छिका न थी पओ, इन भक्त ते ईमान विकिणो। जे मुहम्मद उम्मती आयो त उहो सामान को जेको मुस्तफ़ा वटि मौजूद। सदाई हुसैन जो, सदाई मुस्तफ़ा जो, सदाई नबी करीम जो। ऐं कम करी शैतान पहिरियों जवाब ॾींदे मुंहिंजे रब जे दरबार। हज़रत हुसैन साईं तब जो आवाज़, सोल जो आवाज़, सोने हुसैन साईं ने सुभान अल्लाह ला इलाहा इल्लल्लाह उसी को तकबीर उसी का साहब जेला उसी की आवाज़ यसी हर इंसान तकबीर तो करे। हुसैन अगई घणियूं तकरीरूं कयूं, अगई घणियूं नसीहतूं कयूं हुयूं, अगई घणा आवाज़ कया हुया, पर हाणे आख़िरी वरी बि थो करे त हुसैन खे ख़बर हुई जन्नत बीठो। मराबा इहे जेके यज़ीदी आहिनि इन्हनि में हिकिड़ो हुसैनी बीठो आहे। इहे जेके बेदीन आहिनि इन्हनि में हिकिड़ो दीनदार बीठो आहे। इहे जेके गुमराह आहिनि इन्हनि में हिकिड़ो राहदार बीठो आहे। इहे जेके बेफ़रमान आहिनि इन्हनि में हिकिड़ो फरमान बरदार बीठो आहे। सभु कया निकिरी अचे त बेड़ा ई पार थी वञनि। हुसैन आवाज़ कयो आहे, हुसैन जी पुकार थी आहे। हज़रत हुर नारो लॻाए मैदान में निकिरी आहे। बराबरि हा, हुसैन जी हुरत निगाह आहे त इहो जन्नती हेॾा, इहो हुसैनी हेॾा के परे न थी। अॼु थियो आहे हेॾा खे बयान हो त हज़रत हुर निकिरी आहे। फरमाए थो हुर हली आयो माझी मर्दानू त आहियां आशिक आग जो पतंग परवान। आहियां आशिक आग जो पतंग परवानू मन राज़ी थे रसूल रब जो नबी तो नानू। ईसर सामानू मां त घोट मथां घोरिया। बराबा वाह वाह हज़रत हुर जी क़िस्मत आहे। साईं जे हथनि खे चुमी क़िबला साईं। जंग जी शुरूआत हाणे थींदी। यज़ीद जे तरफ़ां बि अव्वल मां आयोसि, मोकल त हुसैन जे तरफ़ां बि अव्वल मां ऐं न तूं महिमान आहीं, महिमान जी मार कान कबी आहे। न क़िबला साईं महिमान जन्नत जा थींदासीं, उते तुंहिंजे सदके सभु खाईंदासीं पीअंदासीं। हाणे मोकल अव्वल मां साईं फरमायो हज़रत हुर खे तुंहिंजा यज़ीदी अॻियां साथी सही अचणी था ॻाल्हाइनि छा चवनि। यज़ीदी हिकिड़ो आयो हज़रत हुर खे सम्झाए पियो साईं पघार वॾी मिलंदी, प्रमोशन मिलंदी, वॾी डिग्री थींदी, उहिदा थींदी, चरियो न थी। हिते कहिड़ो रंग लॻी वियो। मैं तो तू क्या है और क्या है तेरा वो अमीर शाम। जॾहिं केरु मूंखे सम्झाइण आयो आहे तू क्या है
और क्या है तेरा वो अमीर शाम, करते हैं बादशाह कहीं बेअते गुलाम। हुसैन बादशाह हो, यजीद गुलाम, बादशाह गुलाम दी बेअत कीअं कंदो? तू क्या है और क्या है तेरा वो अमीर शाम, करते हैं बादशाह कहीं बेअते गुलाम। अरे तू भी निमक हराम है और वो भी निमक हराम, ओ बेअदब यजीद को जा और को जा इमाम। दोज़ख से दूर रहते हैं साकिन बेहश्त के, काबा कभी झुका नहीं आगे कनिष्ठ के। नाई दुस्तर कुर्बान थींदो नक्का बीजा सदके सन और हुसैन खे राज़ी करे खुदा राज़ी करे। अल्लाह मैदान में आयो, जंग जी पुकार थिया, यज़ीद जे टोले जे तरफ़ां हमराह निकिरण लॻा। हिकिड़ो आयो मारी, ॿियो आयो मारी, टियों आयो मारी, ऐं कई किराए थो, फटे थो, ज़ख़्मी थो करे मारे थो। सोचो अकेले जी जाइ कोन्हे का, वारो वार हज़रत हुर शहीद थिए थो, हेठि पट ते पहुतो, सॾे थो हुसैन सोना हली आ, हुसैन साईं मथां पहुतो आहे, हज़रत हुर खे हथनि सां खणे थो त हज़रत हुर चए थो क़िबला अॻु त ॿुधाए यार मुंहिंजे का ख़िदमत कई तूं राज़ी थी अलाए न, अम्मा छा तुझे जन्नत राज़ी थी अलाए न, अली मुर्तज़ा राज़ी थियो अलाए न, मोहम्मद मुस्तफ़ा राज़ी थियो अलाए न, मुंहिंजो रब्बुल आलमीन मिठो रब राज़ी थियो अलाए न। हुसैन बि न सभई राज़ी थी गई, खिली के चयो यार हुसैन वॾे रब जो थोरो मूं ते थी वियो, ॻोठ मरा हा त मिट मां सखण हा, अॼु मरा थो त मुंहिंजो पुले कांदी हज़रत हुसैन थियो आहे, अब्बास थियो आहे, ऐं कांदी कंहिंखे मिलनि अलाए न मिलनि, वॾो ख़ुशि नसीब आहे जो तो दिल भरजरा मूंखे पुले कांदी मिलिया। हज़रत हुर खे हुसैन सोने पाण खयो आहे ऐं पंहिंजे सीने जे ॿाहिरां रखियो आहे, वरी ओचितो बीठो आहे त हिकिड़ी औरत जे पेरनि में पई आहे, ॿुधड़ी आहे, ज़ईफ़ आहे, रओ विच में लाहे त हुसैन ख़ुदा जे नाले मुंहिंजो अर्ज़ु क़बूल कर। बराबरि मां चयो तुंहिंजो अर्ज़ु कहिड़ी तुंहिंजी ख़ास तक़ाज़ा छा आहे ऐं दरख़्वास्त कहिड़ी आहे? कि भला साईं मुंहिंजो बचिड़ो आहे नौजवान आहे, 17 ॾींहं शादी खे थिया त मथे मां तोसां गॾु कढी आई आहियां, महिरबानी करे मोकिले तुंहिंजे खे मैदान में ला। इहा बि माउ आहे, साईं मोकिल ॾे त मैदान में लहे। हज़रत इमाम हुसैन फरमाया उनजी नौजवान कुंवारा उहा दिल में छा सोचींदी हूंदी, उहा वेचारी माई बि का पुछां बीठी हुई, चए थी हुसैन मुंहिंजे घोट खे मोकिल ॾे, जे इहो शहीद थी वेंदो त मां तुंहिंजे बचनि जी बांधी थी गुज़ारींदीमांइ, ख़ुदा जे नाले असांखे शहादत जे दर्जे खां महरूम न करे, मोकिल ॾे त मैदान में लहे। क़ुर्बान इन माउ जे जुरत ऐं हिमत जे मथां जेका पंहिंजे हिकिड़े बचे खे सींगारे ऐं मैदान खे लाइ दिल भर पुट वञी कुर्बान थी, न त क़यामत जे ॾियारे माता तूं जन्नत अॻियां मयारी थी वञ। मां बचे खे मोकिलियो, उहो वीचारो शहीद थियो आहे। हज़रत इमाम हुसैन जा साथी यके बाद बि करे मैदान में अचण लॻनि था पिया, ख़बर तॾहिं पई आहे जो हज़रत कासिम इमाम हसन जो बचिड़ो अॻियां। चाचा साईं मां वञा, अबा तूं मुंहिंजे दिल भर भाउ जो पुटु आहीं, मुंहिंजे हसन मुस्तफा जो बचिड़ो आहीं, दिलि नथी करे सघे, एतिरो चाचा साईं न छॾींदे त मां सिफारिश कराईंदोमांइ। पुट सिफारिश कंदी आणी में हज़रत इमाम हसन जे परगन हज़रत इमाम कासिम साईं पंहिंजे ॿार खे हथु लॻायो आहे, अंदरां हिकिड़ो तारी जे सूरत में कागज़ ॿाहिरि कढियो आहे, एॾो चाचा हीअ त पढ़ी ॾिसां, खोले खणी ॾिसे त सुभान अल्लाह इमाम हसन जो ख़त लिखियल आहे, दिल भर भाउ जॾहिं करबला जे मैदान में अची वञे, बाबा अली मुर्तज़ा गॾु न हुजे, अम्मा ख़ातून जन्नत परे हुजे, नाने मोहम्मद मुस्तफ़ा जे शहर खे छॾे वञी, मुहसन भाउ जे मज़ार खे छॾे वञी, अकेलो हुजी ख़ुदा जे नाले मुंहिंजे पुट जी कुर्बानी कबूल कराजा। हथ इमाम हसन जो आहे, उन खे पढ़ी हज़रत इमाम हुसैन ख़ामोश थी वियो आहे, वरी जन सब्र में आहे, माठ में आहे, अखियुनि मां कथा वान अदे जे खत खे मोटायां त कहिड़ो कंदो क़यामत जे हारे छा जाबरींदोमांसि, चङो भला तूं मैदान में उहो शहीद थियो आहे। ख़बर त न पई हज़रत अब्बास हज़रत कासिम सिंह जॾहिं मैदान में आयो आहे, तारीख़ लिखे थी पई त यज़ीद ने सोचियो 19 साल उमिरि आहे, नौजवान इनखे वेड़ जो पतो न हूंदो, तजुर्बो न हूंदो, हिकिड़ो शख्स जेको 1000 पहलवान जो सरदार कढाईंदो हो, उन जा 4 पुट हुआ, उहे बि पहलवान हुआ, उनखे चऊं तूं वञ मुक़ाबले में, की न मां पंहिंजे नंढे पुट खे थो मोकिलियां, इहो ई कोन। उनजो नंढो पुट आयो, मुंहिंजे सुहिणे कासिम देरी करणु न कई, ज़रा ज़रा वञ
दो पुट आयो ख़त्म, टे आयो ख़त्म, चौथे खे ज़हरीली तलवार में या खणी वञ, रुधी तलवार रखंदे त ख़त्म थी वेंदो, अञा पहुतो ई कोन अॻी मुंहिंजे साईं उॾाए। सुभाणे हाणे 4 पुट जो हिकु जाइ ते विया, मुर्तबाह में भरजी तलवार खणी पाण थो अचे, जॾहिं हज़रत कासिम जे सामने आयो, साईं फरमायो त हे बेनिहार, ही तलवार त मुंहिंजे पुट जे तोखे के ॾिनई, ही मूंखे ॾेई रात इन सां बाबे खे जहन्नम में पुॼाइजां। बराबरि हुनखे का वराई, जोश आयो, जलाल में भरजी तलवार तो वराए, हज़रत कासिम साईं निहारियो, उन हमाज घोड़े जो टंग छिली पियो आहे, जहिड़े टंग खे त ॿध, हू हेठि थो निहारे, मथां जो तलवार अॻाए ॿ टुकड़ा करे रखी। देखो अकेले जी जाइ कान्हे का, ही बि शेरे ख़ुदा जो शेर आहे, हिन सां विढ़े सो केर आहे, ॾाढो दिलबर ऐं दिलेर आहे, मर्द मथेर आहे, तमामु बहादुर आहे, सजाव आहे, कुवत वारो आहे। हज़रत अली साईं जे ख़ानदान जो ही बि फ़र्द यगाम आहे, अल्लाह जे प्यारे हज़रत कासिम जे सभई गॾिजी आया, उहो साईं शहीद थियो आहे। हाणे हज़रत अब्बास खे खली पंहिंजे विच में आहे ऐं तलवार हथ में आहे, दस्तार मथे ते आहे, ओ हज़रत हुसैन दिलबर भाउ मूंखे मोकिले त मां वञी पाणी खणी अचां। तो पानी खड़ी हमें तो साईं तो खींचे दे निहार, समाए तो गोदे त निहार, उसी करबला में पानी न प्यारीन, उते अली शाह के शहजादा तारीन, निकरे नारीन त मोट मोहम्मद कारन। ॾाढी बचण खे उन पेशान हाली आहे, मूंखे मोक दे पाणी खणी अचां। हज़रत अब्बास खली खई आहे, हथ में तलवार खई आहे, दराए फुरात ते पहुतो, दरा ते हया कोन, मोहम्मद आका जा बचड़ा अञा तूं ईअं छो वई, छोलियूं करी हा, ॿोॾ करी हा, उथी पई हा, जो छा बयान फरमायो, फरमाए सुबाहर बेला ॿोॾी कंदी सुकाई का, बाहर बेला ॿोॾी कंदी सुकाई का, दरात ते दाह बि ज़ुफ़दी हक़ियाम जे। एडी पानी के हज़रत इमाम अब्बास में आरती है, उन्हें का बाद में गोए के हेठ लाए तो पानी पी, बुजुर्ग फरमाइन दादा घोट मन मुंह मथे वराए, निहारे ते हुसैन दासबा अब्बास प्यारा, मैं एक रो चयो कोना जरूर जानवर है, हैवान है, वाकई जिंदगी हंज उन्याय लहा, अज मां जे तक आला कया, जका मैं ते दिहारे मुस्तफा के कहो कंद देखारी मुसे, मैं दादे ते मुजा बतरा सुकायल बा, परेशान हाल में हा, उनके जितान सुकी रही हुई तो वेठे पानी पी तो, अबर उनके पानी पुजा तो मां पानी पीने ला तैयार साईं खली भरिया कुल्ले में रखिया मोटो यजीद रसूल तो मारो कयो पानी पिया तो पोइ किथां बचंदा। हज़रत अब्बास कुल्हे ते तलवार लगी, वहा बाह वई, ॿिए पासे तो खली जरे, वहा बाह वई, चक में तो खली जरे, तीर जो लगे तो पानी वही वियो आहे, निहारे तो हुसैन कोना, मुंहिंजो कोई प्यार कोन्हे, कोई सभु मुक़द्दर जी ॻाल्हि। हज़रत बीबी सकीना शाह लिखा किताबनि त तंबूर जे बिछन खां ए जेके गिरछियूं खां निहारे पई त ॼाण थो चा त अब्बास पाणी आणे, ख़बर पड़ा पई आहे त हज़रत अब्बास हेठि आहे ऐं घोड़ो ख़ाली में। अल्लाह हज़रत शाह साहिब में तो घोड़नि ऐं घोटनि जीअण थोरा ॾींहं बराबरि फरमाया तो घोड़नि ऐं घोटनि जीअण थोरा ॾींहं, कॾहिं मज कोटनि त कॾहिं राहीर न जा, घोड़ो ख़ाली आहे। हज़रत इमाम हुसैन अली मक़ाम सोचियो, हाणे भाइर बि विया, भाइटा बि विया, पोटरा बि विया, ॿिया जेके साथी आते बि विया, रुॻी मुंहिंजा बचड़ा वञी बचाव, छा कयां, हाणे पाण खीने में आयो आहे, अचे थो तयारी करे। हज़रत अकबर थी अॻियां भॼी आयो, बाबा ईअं कोन थो थिए जो तूं थोरो पी कुर्बान थी ऐं मां नौजवान पुट वेठो 18 साल मेरा हज़रत इमाम अली अकबर जी बराबरि 18 साल साईं रसूल पंहिंजे बच्चे खे सम्झाए थो, पुट तुंहिंजी तस्वीर मुंहिंजे सुन्नी मुहम्मद आका जे मुशाबिह बराबरि, मदीने वारनि खे नबी साईं जे दीदार जी सिक लॻंदी आहे त अकबर जो दीदार करे दिलि ठारींदा बराबरि। बख्शी है खुदा ने तुझे तौकीर मोहम्मद, बातों में है रंगीन ये तकरीर मोहम्मद, जैसू है तो हर जुल्फ गिरह धीरे मोहम्मद, सहराहत आई नए तस्वीर मोहम्मद, सूरत वही शौकत वही दस्तूर वही है, नक्शा वही अंदाज वही नूर वही है। ओ तू त घड़ी में ये तो बाबा ईअं कोन थो थिए, भला वञी तो पंहिंजे पुफी खां मोकल वठ,
जै तोखे पुत्र करे पालियो हजरत अकबर खे मोट खीने में अचे निहारे हिकिड़े पासे बीमार भा हजरत ज़ैनुलाब्दीन पियो आहे, ॿिए पासे भेनरूं आहिनि जंहिंजे अखियुनि मां पाणी वही वही ऐं सारी तरह सां खुशकी लॻी वई आहे। हजरत अकबर जा कप मुबारक सुकी विया आहिनि, ज़ुबान तपनि ते लॻी आहे। निहारे कंहिंखां मोकिलायां अॼु पुठी जे पेरनि ते पियो आहे, अमां मूंखे मोकिले त मैदान मल्हाया मथां यज़ीदी चवनि त मुहम्मद जे विचर में पावर ई कोन रहियो। अल्लाह पुट वञ त भली पर घड़ी रहे अमां मैदान खाली आहे कि भला मां पंहिंजे पुटनि खे थी मोकिलियां। हजरत आउन ऐं हजरत मोहम्मद बीबी ज़ैनब असांजा बचा आहिनि, उन्हनि खे मैदान में लाहे थी पई। उहे नंढी उमिरि वारा कुझु नया नेत शहीद थिया। हाणे हजरत अकबर मैदान में किस शइ की आमद है कि रिन कांप रहा है, रिन चीज है क्या चरख तुहन कांप रहा है। अहिड़ो त शींहं हकल उन के किरनि था, के भरनि था, के झुरनि था, के ड्रहनि था, के भॼनि था। हलंदे हलंदे वरी सभिनी मारो वार कई आहे। हज़रत अकबर सिंह घोड़े खां हेठि सॼे तो बाबा हली हज़रत इमाम हुसैन साईं वियो आहे। गुज़िरियो समाज हुसैन सुण पंहिंजे बचड़े जे मथां ॾिठो, खणी पंहिंजे हंध में थो रखे। बाबा साईं मूंखे हींअर जुदाई न ॾींदा। अल्लाह ओ मुंहिंजा अकबर पुट केरु मूंखे चए तुंहिंजो लाश खणाए असवर अब्बास ध्यान रखणु आए हा, हज़रत कासिम ध्यान रखणु आए हा, ॿियो को साथी ध्यान रखणु आए हा। ॿियनि सभिनी जी लाशनि खे सीम जे घर में पुॼाया अथमि, तुंहिंजे खणण वारो कोन्हे को। तॾहिं त या अब्बास या कासिम त हुननि जे सिरनि मां आबाद दिलि पर वाह जो खणण जे लाइ चवां पर बाहूं ॿुधियूं पयूं आहिनि, सीननि में तीर चुभिया पिया आहिनि, उथूं था उथी नथा सघूं, खणायूं छा ते अचे। हज़रत अकबर साईं खे खणे थो, खणी नथो सघे। ज़मीन सां ख़िताब जमीन 18 साल की है ये दौलत हुसैन की, अब है तेरे सुपर्द अमानत हुसैन की। ओ जमीन मुझे दिल पर पुट दी पारा थी ये अमानत रही तो वना मोटी सीने में आयो मुकना। इमाम ज़ैनुलाब्दीन बाबा ना मना कि तुम्हें पुट किथे ताकत रखण जी, न हलण जी, न भॼण जी, न फिरण जी। तूं मुझे नाने मुहम्मद जा बचड़ा वधंदा, औलाद वधंदो। हज़रत इमाम ज़ैनुलाब्दीन खे नथो छॾे त सैं मथे ते मुहम्मदी दस्तार ॿधी आहे, हथ में बाबा जी ज़ुल्फ़कार खई आहे, घोड़े ते सारी जी प्यारी आहे, खीमे खां निकिरण वारो थियो आहे। हज़रत बीबी शहरबानो सां जेका इमाम हुसैन साईं खे हज़रत अमीर उमर शादी कराई, अर्ज़ थी करे क़िबला साईं गुस्ताखी मां ते थोरो अर्ज़ कयां जे इजाज़त मिले, कहिड़ो अर्ज़ थी करे हुकुम कर। तो ॾाढा मुंहिंजे लाइ शहरबानो ॾुख वेठा बादशाह जे घराणे जी हीअं कैसी क़िबला ॾुख बि सुख आहिनि, पर अर्ज़ थी कयां ॿुध हिकिड़ो ख़्वाब ॾिठो त मूंखे ॿुधाए छा ॾिठो अथई। साईं मां ॾिसां थी हिकिड़ी औरत इन मैदान में घुमे पई, परदेदार हयादार नजादार मुंहिंजे दर ते बीठी आहे। करे थी शहरबानो ॿुहारो ॾी। मां पुछां थी अम्मा तूं केरु आहे, पुछां थी अम्मा तूं केरु आहे जेते ॿुहारा पई थी घुरी। मैं की बेटी सुन मैं फातिमा हूँ बिन्त शाहे मशरकैन, सुबह इस्मत तल में लेटेगा मेरा प्यारा हुसैन। मामा का तूने जन्नत आया, सॼी रात इन मैदान में घुमी आया, मता मुंहिंजे दिल भर पुट खे फटनि में पथरियूं लॻनि, कंधा लॻनि, काठियूं लॻनि। तो ॿुहारो थी करे ते मैदान खे ॿुहारिया साफ़ छॾो कयां, न कंडो लॻे न वधीक मुंहिंजे सुहिणे खे ईज़ा। छा सावेदार बयान कई, फरमाए तो ॾाढी रत रचास गंदत ॾाढूं गुल जा, तेरी माह चंद्र जे पिड़ में पेशानात, अल्लाह नूर समावात वल अर्द जलबो ज़मीनात, टकरा कर बला जाम दर ते मेरा। मरहबा साईं मरहबा। हथन सारत फुरा अलीअ ते उगियास, मिड़ई मां पुकयास खादक बदले खून जे। मरहबा साईं। हज़रत इमाम हुसैन अली मकान जे अमर जो ख्वाब बीबी शहरबानो ॿुधायो आहे, त मैं तो मूं बि ख्वाब ॾिठो आहे त नबी से मुंहिंजे सब्र अजर जी दुआ कई आहे, मोकिलाए थो भली ख़ुदा जो नालो खई पंहिंजे हाथ ते हथ रखो, जंहिंजा एतिरा क़ुर्बान थियल हुजनि। आख़िरी सहारो ज़ाहिर में हुसैन आहे, उहो बि जे मोकिला निकिरंदो हूंदो त छा दिलि में दर्द जा दूहां दुखिया, छा हज़रत ज़ैनुलाब्दीन दिलि में दर्द दुखियो हूंदो, छा मुंहिंजे मोहम्मद जे बचड़नि जे प्यारनि खे परेशानी थी हूंदी, छा हालात हूंदी। मोकिला तो अलविदा ए अहल बैत मुस्तफा, अलविदा आले पैगंबर अलविदा।
हज़रत हुसैन चवा हज़रत ज़ैनुल आबिदीन बीमार पुत्र के भाकुर विझी बोले फिर गले लपटा के आबिद से कहा, ए मेरे बीमार दिलबर अलविदा। बोले फिर बाली सकीना से हुसैन, ए मेरी मजलूम दुख्तर अलविदा। पुत्र का भाकुर पाए, न्याणी का भाकुर पाए, तुझे मिठी भेण वटावा जैसी अदा साईं ही को टाइम मुझे छड़ण जो मूंखे केॾां थो छॾे वञे, कंहिंजे हवाले करे थो वञे। एसो अदी सभु ख़ुदा जे हवाले आहे। अॼु मां ॾिसां थो मुंहिंजे लाइ नानो मोहम्मद इंतज़ार में आहे, अम्मा ख़ातून जन्नत इंतज़ार में आहे, बाब अली जो रूह इंतज़ार में आहे, जन्नतियूं हूरूं इंतज़ार में आहिनि। अॼु आख़िरी टाइम आहे जेको हुसैन खे ॾिसूं था तो ॾिसी वठो। मोकिलाए अलविदा करे मोहब्बत ऐं प्यार सां रखी में जे दर खां निकिरे थो। हज़रत बीबी सावा सॾे थी क़िबला थोरो हेॾे त अचिजां, मूं ते न, मुंहिंजे ॿिए कंहिं बचनि जे मथां न, पंहिंजे भेण या भाउ जिन जे मथां न, पंहिंजे औलाद न्याणियुनि जे मथां न, पर वारे सुहिणे पुट ॾे त निहार हा निहारे। बच्चा है शीर ख्वार तड़पता है प्यास से, इसको तो पानी दो है कांपता ये यास से। ज़ुबान कला चपन ते ठुकराइजी रही आहे। असगर साईं खे हथनि में खणी हुसैन खीमे खां ॿाहिरि निकिरण इरादो थो करे, यादगिरी अची वई त हज़रत इस्माइल खे जन इब्राहिम ते क़ुर्बान कयो त पुछो ऐं त पुट तुंहिंजी सलाह छा आहे। अॼु मां बि पुछां असगर खां छा थो चवे, छो त आज़माइश क़यामत ते ॾिहाड़े सभु मैदान में थींदा, मतां मुंहिंजे असगर जो मक़ाम घटि नज़र अचे कंहिंखे। असगर जी बाबा यज़ीदी के संतों खां त बेअत कटक गवर्नरी ॾियूं, बेअत कर त बादशाही जा ॾाढा मज़ा माणींदे, बेअत कर पैसा ॾींदासीं आराम मिलंदा, तुंहिंजी सलाह छा आहे। हज़रत असगर खे चए थो बाबो बेअत कभी ही मिलंदो। बाबा छा मिलंदो, सुकल चप्पल, खुश्क ज़ुबान निड़ी खोले। बाबा छा मिलंदो, हमें तो आराम हाथ आएगा, दौलत भी मिलेगी, राहत भी मदीने की हुकूमत भी मिलेगी। वासगर से तुझी जुबान खोले के तो बाबा कदें बेत को न कदासी, तूने भी अगर आज जरा सब्र दिखाया, कौसर भी मिलेगा तुझे, जन्नत भी मिलेगी। बाबा घट को न थिबो, हटबो को न सिर, कट जे त कट जंदे, मुझे चपन दे न निहार मोहम्मद आका जे वादे दे। बराबर साईं असगर से ॿाहिरि खणी आयो, पुट पाणी कोन थो मिले, यज़ीद ॾियो हिन खे पाणी ॾियो, हिन खां जो कहिड़ो गुनाह कयो आहे, पाणी जे बजाय तीर था वसनि, जे मींहं वसंदा आहिनि। असगर शहीद थियो आहे, दिलबर पुट खे मोटाए खेमे में रखे, घोड़े ते सवार थी हकलुड़ी हुसैन मैदान में। बराबर अलीअ जो बदिरो आहे, ख़ातून जो लाल आहे, हिन सां हिकिड़ो हिकिड़ो थी विढ़े कंहिंजी मजाल आहे। हुसैन जो मैदान में आयो, यज़ीद ने पढ़ा ॾिना अकेलो केर बि न वञे, के तीर वसायो, के खंजर वसायो, के नेज़ा वसायो, के तलवार वसायो, अकेले जी जाइ कान्हे का। हीअ फातिमा ख़ातून जन्नत जे खीर ते पलियल जान आहे, हीअ अकबर असगर जो बाबो आहे, हीअ हुसैन जो दिलबर फर्ज़ंद आहे, हिन जे हक़ में हेतिरी रफ़ा आहे, कंहिंजी जाइ कान्हे का जो बराबर थी। अल्लाह अल्लाह हज़रत इमाम अली मक़ाम मैदान में आयो। अरे अज़ीज़ तव्हांखे शर्म कोन्हे, कंहिं ते तीर वसाए। ख़्वाजा मुईनुद्दीन चिश्ती, ख़्वाजा ख़्वाजगान, ख़्वाजा अजमेरी, वाह वाह वाह। तो मैं तो शाह हुसैन बादशाह हुसैन, बराबर शाह हुसैन बादशाह हुसैन, शाह हुसैन बादशाह हुसैन, दीनत हुसैन दीन पनाह हुसैन। दीना दीन जी पनाह ऐं हाणे दीन जी ज़राह नालो वॾो सरदाद सिर ॾिनई नदाद दस्त दर दस्त यज़ीद हक़ा के बिना इला इला हस्त हुसैन। कारीगर भित ठाहींदो आहे, उन भित खे सिम वठंदी आहे, कलर लॻंदो आहे, उनखे पुष्टी ॾियारींदो आहे, उते पकीसर लॻाईंदो आहे, उनखे कटे सिम बनाईंदो आहे, वरी कलर सिम खां बची पवे। मुंहिंजे मोहम्मद आका जेका दीन जी दीवार काम कई आहे, यज़ीदी सिम वांगुरु लॻा, उन भित खे डाह जे लाइ हुसैन पंहिंजे बचनि जी कुर्बानी करे मोहम्मद जी भित खे काम करे ॾेखारियो। बराबर हुसैन साबित करे ॾेखारियो, यज़ीद तव्हांजी सिम ख़तम थी वेंदी, मुस्तफ़ा जो दीन क़यामत ताईं हलंदो। ऐं हलियो या न ॻाल्हायो, न यज़ीद की वो जफ़ा रही, काॾे जो यज़ीद, काॾे जा सिमर, काॾे जो अमर बिन साद,
ये सब तरजी जा हुसैन क्या मत सिलसिला लगो बेशक अब आहे थी बेशक कंहिंजो आसान हले कंहिंजो सके थो हले कंहिंजी ॻाल्हि थी हले जे पंहिंजे बच्चनि जे लाथनि खे तड़पंदे फस कंदे ॾिठो आहे पर मोहम्मद आका जे दीन जी दामन बराबरि बराबरि हमें तो सरदार सिर नहीं नदाद दस्त दर दस्त यजीद हक्कात बिना ला इलाह हुसैन ला इलाह इल्लल्लाह मुहम्मद रसूल बिना जे काहे उन्हें के मजबूती बनाई उन्हें के मुहकम कई उन्हें ला सबक कुर्बान कई ऐं क़यामत साबित करे वो त कंहिंखे साही कोन्हे को जो मुंहिंजे आका जे दीन खे मिटाए बराबरि साईं बराबरि हलो से मैदान में आयो यजीदी सोचो कहिड़ो लॻड़ो सभई वारो कयो तीर तलवार नेजा खंजर लठियूं बाछूं भाला वस्कार थी थे पर 500 ॼणा हिते न मारिया हाय हाय सुभान अल्लाह हिकु किताब लिखिया त 72 मोहन यजीदी पर इब्ने कसीर तरदीद कई त न मुहम्मद जे बच्चे जे सिपाही उहो मैदान मल्हायो जो क़यामत ताईं हरो को सिपाही लड़ी कोन्हे बेशक हिकिड़े हुसैन 500 यजीदी केराया छपूं लगी वयूं लाशनि जा ढेर लगी विया यजीदी ने सोचियो त अकेलो पर मां निधन कोन आहियां कजो करबला जो निसो रोईनाद बेशक कुदरती राज़ हो न त कंहिंजे मां ते साह न हो जो मुंहिंजे मुस्तफ़ा जे बचन खे कीअं मारे बेशक कजो करबला जो निसो रोईनाद रिंद तरूर निराज कजो करबला जो कंहिंजी जाइ कान्हे का हर कंहिंजो मक़ाम कोन्हे को हज़रत इमाम हुसैन खे मिलंदे लड़ंदे 72 भक्तल जान ते किथां तीर फासी था पवनि किथां नेज़ा फासी था पवनि जान सॼी रत सां भरिजी वई आहे महबूब जो नवाज़ कुल्हनि जो त्योहार घोड़े खां हेठि पियो थो अचे पर तॾहिं आस्ते आस्ते आयो आहे पुछंदा हुसैन मथां तकलीफ़ किरंदी आहे तूं आस्ते आस्ते किरियो आहे फरमाए थो निधन कोन आहियां हेठि जो तिरसे मथे खां नाले मोहम्मद जा हथ गल हुया जेल में अम्मा खातून जो भाकुर हुयो पेरनि खां बाबा अली सिंह झले मूंखे आस्ते आस्ते करे हेठि लाथो साईं हेठि आयो शिमिर मथां आहे सलिया हुसैन हुसैन घुर कि तोखां छा घुरां साईं जेको ॾींदो आहे कुझु न कुझु घुर कंदो आहे तुंहिंजी शहादत सां जेको ॿियो कुझु कोन थो घुरण परे थी त मां रब जी नमाज़ बराबरि साईं बराबरि हिते नमाज़ ये आशिक़ पढ़ंदे हिते वाह वाह न मस्जिद में न बैतुल्लाह के दीवारों के साये में सुभान अल्लाह न मस्जिद में न बैतुल्लाह के दीवारों के साये में नमाज़े इश्क अदा होती है तलवारों के साये में एठाने गजुनों को मथा दुश्मनी तलवारा उसे नमाज ला तैयार जो शिमरा बाल बिच्चे जे मथा खंजर वहा जा हितां न रहंदो छो कोन रहंदो साईं ये अंधा तोखे ख़बर कान्हे का ये मुंहिंजी गिची उहाए जिते मोहम्मद नाने चप लॻाया हुआ जिते अम्मा खातून जन्नत खीर जूं लाटूं लॻियूं हुयूं हाणे तलवार खे हया कोन ईंदो इस्माइल खां खड़ी ते मूं ते वहे पर कुदरती राज़ आहे हितां हिन वहा जा मथां भली वहा जा हुसैन सां सजदे में वियो सिमर सोचियो मथां थी वञे पोइ वारो न अल्लाह हिते जो हिम्मत कयां ये तलवार को आए वरी झुकी निहारे शिमरे पलीद मस्त था खंजर की वार मरहबा शिमरे पलीद मस्त था खंजर की वार में और आशिक हुसैन मस्त था दीदार यार में हदीस में आया हदीस फरमायो शहीद जे रत जो कतरो पट ते पोइ करंदो आहे अवल जन्नत अखियुनि सां ॾिसंदो मरहबा साईं मरहबा शहीद जी माना छा आहे हाज़िर शहीद जी माना हाज़िर हाज़िर किथे जन्नत में बेशक रक्त पट ते पोइ पहुची अवल पर्दा परे थी वञनि हिजाब हटी वञनि जन्नत अखियुनि सां ॾिसंदो बराबरि एॾो शान आहे शहीद जो इमाम आली मक़ाम शहीद थियो आहे साईं खे शहीद करे सिर खे निजे ते खणनि था त ऐलान थियो यज़ीदी जो तव्हां तबला वॼायो ढोल वॼायो सत्य तव्हांजी अल्लाह सत्य कान्हे सिकत बि कयो सुबुह जो टाइम थियो यारहें जी राति ख़ैर जी गुज़री सुबुह जो यज़ीद ने ऐलान कयो ओ नबी जा बचड़ो ख़ीमन खां ॿाहिरि निकिरो अल्लाह ख़ुदा जो कसम खई पंहिंजे हाथ ते हथ रख मुस्लमान तो सभु जमा सां तो जंहिंजा एतिरा कुंभर थी वञनि जंहिंजा एॾा जान जुदा थी वञनि जंहिंखां एॾा प्यारा परे थी वञनि अॼु ख़ीमन खां ॿाहिरि सां
निगाह भैया एक न्याय के वो अब्बासन आबदीन ये दिन के बाद हुसैन के सीन वो जो वक्त शायद नहीं हुआ ताजे दादे के भाग रखना ऊपर ही सीन मुके मिले अल्लाह ने मिले ये दीदार बड़ी नसीब से अल्लाह ने दे इन्हें ते कुड़ा दिया से नाज कर दिया से चाह कर दिया से भाग रखनी है दादा इन्हें ते तिहारे में मक्के पे किन्नी लोहियो जैनल आबदीन ऐसी मेहरबानी कर ये तो नमदी प्यारी भी है जालिम के चंदन में आयो हले सीना क्या मत दिहारे नसीब दीना हजरत इमाम साहब बाहर रखिया उन्हें वित्ता लाशंगे वित्ता जनाजंगे वित्ता दुश्मनगे लंगा दे बाहर आया मंगल अग्या करे लगी भैया दूसरे के शहर करे लगो क्या पंद्रह करे लगो क्या मंगलों करना सफर करना मंगलों को तय करना बेटा था जन इंगे हजरत इमाम हुसैन ने बजर जैन आर्दों को पोह रखते हैं अल्लाह बड़ा हुआ तो जैनल सब्र कदा खाई मुझे तो इम्तिहान कौन आएगा हजरत यूसुफ की कैद क्यों वहां जैनुल आबिदीन की गवाह ये तो चाचा गाल सही है पर मुझे कैद यूसुफ के कैद में फर्क है फरमाए तो कैद यूसुफ दी आते कैद आबद दी इस विच फर्क हजारा यूसुफ कैद अकेला हुआ मेरे नाले परदेदारा यूसुफ का अम्मा गड़ कौन है यूसुफ का दो गड़ कौन है भार गड़ कौन है ये मजलूम जिसलिए पासा गड़ कौन है जमू सा गडाएंगे 40 साल पुजाना मिलिया यूसुफ बाप के भाया क़यामत कर दिया है मेरा बाप जगाया लाल मन कर रहा इतने बराबरी सब्र शुक्र सुकून दीजे दीजे हजरत नबी के बचन के एक गुजरी औरत पुलिस के लिए जैनुल आबिदीन कहो यजीद ने बुधाया दिया माई के कहो कम जी मुझे पुत्र बीमार आई तुम दवाएं कराए हम इलाज कराए हीला हलान का दवा क्रांति लगे इन्हें सोने की खबर पे नहीं लगा तो मैंने काम दुआ कराई मौका लगे तो माई बच्ची में हजरत जैन कराए हुआ उन्हें मित्र के दुआ तो करे 70 साल जो बीमार चाक दियो आए एक सत्य यहूद जा घबरा सत्य मुसलमान सत्य घर मुसलमान था कदमों पर ईमान आ दो आने बड़े तेरवाना था उनसे जो शहर आया हुआ एक सादा गुजार कराना महला करके के लोग का जो थे के दिनों तो सही थी बने होते हैं ये मुझे जान तेरी संवादा इंतजार में लगा जान अल्लाह की कुदरत आए अल्लाह ताला जी से आपका बरकत हगाल मंजूर हुई तेरे ये शहादत दाद मिली हुई ये नेमत मिल गई हो मतलब जो सारी कौन जो है मुझे मुझे बचन दे जुल्म करे अल्लाह शहर में जो आया सारे जनता के मान से तक बंदे ने हार कुरान करीम शुरू हुआ हाया आइन साद जिक्र रहमत रब्बिका अब्दहू ज़करिया सुनाते भी कुरान मैं तो हाओ मामा जी अम्मा जी झोली में कुरान याद थे हो अम्मा का जो तुम अम्मा का उगी तुझे झोली में जे इतने कुरान अदखल सुखल में कुरान पढ़ बराबर उसे खामदार बड़ी आया दमश्क दा रस्ते में कई करामत मुझे सुने हुसैन जाहिर एक यहाँ करामत मुझे औरत एक किलो यहूदन जो उन्हें जो मालिक हारान उन्हें जो शाही दरवाजो जो मेन गेट उनकी चाबी पास रखंदो हुयो ऐं दरवाजे के सिद्धरत खां पोइ बंदि करे छॾींदो हुयो इन्हनि ॿाहिरां उन दर खे बंदि कयो यज़ीदी लखान हुसैनी बचराब लखान हजरत इमाम हुसैन जे सिर खे पेके में बंदि करे संदूक में बंदि करे तालो छा लॻाइनि ऐं चाबी पासां रखे सुम्ही पिया आहिनि हारान भरी कर गुज़री आहे दरवाजो लाहे ॿाहिरि निकिरी आयो उते तो ॿियो ख़बर लश्कर जो अॻुवाणा केरु आहे ऐं शिमिर किथे आहे फलाणी जाइ ते आहे मिले तो चए मूंखे चाबी ॾे त हुसैन जो दीदार तूं केरु आहे मां यहूदी कि तुंहिंजो दीदार में छा ये तो खुदा जो कसम रात में ख्वाब में वेठो आहे हजरत मूसा हजरत हारून मूं वटि आया आहिनि कि मां सुभाणे सुने मोहम्मद जो बदिलो तो वटां लंघण वारो आहे उन जो दीदार करे मुसलमान थी ॿई जहान मोचारा बना चाबी रे तो दीदार कर चाबी वठी आयो तंबू जे दरवाजे ते हाणे अंदर पेटी पला संदूक पला अंदर घिरी वञा जॾहिं संदूक जे दरवाजे ते आयो आहे उन खीने जे दरवाजे ते पहुचा हमरा के तलवार हथ में बीठो ए जुमूर ये मूंखे शिमिर मोकल ॾिनी आहे मां शिमिर जो सिपाही न आहियां
मैं सिमर जो छिप सिपाही को दीना है पहुंचे केरा और मैं कमा अल्लाह जो मलाक तू क्या दिलाए हो ये तो हारान उन्हें नारो हारान और हारान इन्हें सीने में बिजली लगाने का बत्ती बर लगाने का सिद्धरा चंदा भी चमकाने का इसको केरो नरो समझे हाव से हो चलना रास्ता दी रोशनिया ये तो तेरा पर जीवन अजो खातून ने जन्नत पजे दिल बर पुत्र जे दीदार ला तकनी फरमाई गई है हजरत हुसैन के सिर के झोली में जलो उन्हें जे चप्पन का रत बैठी हुई अक्षर में रत पे या तपावे भी करे ऐसा जे बच्चे के तुम्हें दी गई वो हा दीदार करे बस करे तो बहिए के दीदार बराबर हाँ वो हाय आओ अकेले साथों ना है और ऐसा कर हजरत बीबी हवा है हजरत बीबी आमना है हजरत बीबी आसिया खान आया ये सब दीदार दे लाए हैं ज़ियारत ला हुसैन दे लाए हैं गरीबन गुजरे पहुंचा गरीब के तनत पाहिया न चमका अंदर घिरी आया हुआ हम दूसरे ताले के खोले हुसैन सुहेल निहारे राज तो करे हसन देखा साईं फरमाया तो न हसन पे कौन खान दो अवल मुझे नामे ते कलम पढ़ो तो तुम जो मा कर दो नारे तकबीर अवल कलम पर कोई गाल तो तक घर बार नहीं कलम कौन से करे बरोज की कलम कैसे करते ला इलाहा इल्लल्लाह सही कलम कौन सोती लाख भी लगे थी वाह मुझे हबीब इजाजत का संजो थे ये तो हुसैन अवल कलम पर को आदि गाल कलम पढ़े थो हुसैन से हज में खणी थो दीदार कंदे कंदे प्रिय फुटिया तो मुझे शहीद जी जुबान थी हारान बांग चल मुझा बचरा नमाज बराबर केड़ी नमाज याद है हाणे तो पुट थी के बाहू सारा बेटे याद कयो तन के सुल्तान बुल्ला शाह एतरी नमाज प्यारी है तो बांग चो इदी मां जे सुठी कोने बांग ए तो मुझे खारी मां तो को तो चवंदे सोने हुसैन जे सुभान बांग ने किया उन्हें हारान याद किया उन्हें सीमन में भी कमन में था पा दी था ये तो अल्लाह अकबर यजीदी जागी ता अरे तू बांग किथा सुछवा ये तो खुदा जो कसम था के ने जो मुझे हुसैन गंज दई के जाए गाड़ी मेहरबानी किया दादा साहब बरकत मिली वन अरे मां बांग मिला दुनिया तो मुझे शहीद दा बकरा थी रब दी ने माल पर नमाज किया बरियत पे रवाना था है करवाया खुदा बेहतर जाने उन्हें जो सेहत सकम खे रात मुख्तलिफ वचन तारीख की गड़बड़ आए खुदा को बेहतर जाने जो तो लिखल से बयान तो बना लिखे तो रस्ते में दींदे खोलिए नाले हिकड़ो यजीदी हो उन्हें खे हथ में हो मेज़ो लठी उन्हें लठ जे टोके में लोह जी शीख लगल हुई उन्हें शीख जे मथा कोने होते जो सिर रखो अल्लाह वो खाया थे दींदे दींदे ओच तो उन्हें नेजे ते एतिरो तो बार पियो जो नसा जोर छड़ाए तो जमीन में खुटी तो वने चिकिन था तो न तो कजे कदन था तो बाहर न तो निकले जोर था लाइन तो जोर लगे तंग थी जान ये हुसैनी कराना का दिन लाज के पिया पाले दादे से आए कुछ न करेंगे तो के मारी ना थी मसा हजरत दिन लाज दिन पाले ने शहीद अड्डे के सिरे ते चपन ते चिमनी जो बाबा अने अल्लाह ने कभी कम के माराई देखा हाने करामतों करी उन साईं को फरमाया दिन लाज दिन पुत्र तू बीमारी जे करे पोते तवज्जो कोन करा उठन जे निहार मुझे सकीना पोते रहती रहिया वहां नमाज में बिठी ही तो पांचा बकरा थी रवान थी रवाही जेती उन्हें से पाण का नगनी देते थी संजी गाल कान हलंदी ना इन्हें जे करे बाहर तो हाथ मुझे बकरे के जंगल में न रहायो हजरत बीबी साहबा के मथा गला मोटा तो ताबा कई हजरत हुसैन आजम के दी इच्छा पैसी करी नमाज रखा में सिगरत जी पड़ी यदि दिल पर बामा नफल जी पाबंद हो गया है नफल मकान करी गया है अवा पर सुन्नत भी रवाना किया मो नफल रहते पर की मन कर रहे हाथ है जे घर की हालत करे हाथ न नमाज न रोज़ा न कुरान न जिक्र न दुरूद का गाल ही करने का है बस आए तो रेडियो आए तो टीवी आए तो बिछड़ाइया आए तो गिल्ला आए तो पूरा और मुझे मोहम्मद बचरन की इबादत में मोहब्बत में बेशक अब तो रवाना था दिमश्क में जो आया यजीदी से बाहर में नऊज़ बिल्लाह हुसैन सोने के बकरे दिन आज दिन के बच्चे गांधों फिर मुबारक के थाली में रखे तख्ते रखे यजीद के चब्ब को हाथ में हुसैन जे चप्पन पे तो रखे अल्लाह तो सहाबी ने ख्वाब दियो कहते यजीद खुदा जो कसमाने चप्पन पे मुंह नबी करीम के चुनी दे रखो इतना ही चब्ब को परे करे चब्ब कदा लाए करना जब परे को
यजीद के हिदायत करे तो शर्म को आयो तो पंहिंजे नबी जे ज़ात वचन खे एॾो ईज़ायो आहे जेको बर्दाश्त करण मथे आहे। हिकु ईसाई वेठो आहे पुछो कोई केरु आहे तो असांजे नबीअ जो नवातो आहे कि अजब यजीद असांजे हज़रत ईसा जंहिं गदह ते सारी कई आहे उन गदह जो खुर ते पत्थर ते लॻो आहे उन पत्थर जी असीं इज़त कंदा आहियूं तव्हां नबी जे बचन खे ईज़ायो अल्लाह जेको एलसी मेहमान त मारी आहे बीमारी त भली मार ॻाल्हि सतरी चवंदो मां ॻाल्हि हक़ जी चवंदो मां हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन खे अॻियां बीहारे ऐं चए थो हिन खे छो करियो अथव हिन खे छो न मारियो त हज़रत बीबी ज़ैनब सां तकड़ी आई आहे पंहिंजो दिलि बर्बाद खे भाकुर में झले एॾी यज़ीदी अवल मूंखे मारियो पोइ मुंहिंजे हिन मित्र खे मारजो ॿिया त सभई भला हीउ मरे त मां चई मदीने कंहिंखां पुॼी सघंदुमि। ख़ैर यज़ीद ने सोचियो त हाणे ॻाल्हि त थी वई पर गिला थी वई दाग अची वियो ये दाग ड्राहियूं कीअं यज़ीद के हाणे मां बि मुंहुं न मारायो ज़ाल खे कारा कपिड़ा कर मैदान में निकिरंदा हूं कर खान दाहूं को करे हज़रत ज़ैनब खान के जो था या अल्लाह हम क़तलूना वहुम यबकून अलैना ऐ मुंहिंजा रब इन्हनि असांखे क़त्ल कयो आहे इहे असांजे मथां रोई रहिया आहिनि ऐ रब करीम इन्हनि खे क़यामत ते वारींदो रह पिटींदा कुटींदा रहंदड़ मोहम्मद जे बचे सां हेॾे इज़ार कर या तुंहिंजी दुआ है हज़रत बीबी ज़ैनब तुंहिंजी दुआ हज़रत ज़ैनब खान हाणे काबिल कनि था तो भाई सुन्नी असांखे हे था चवनि अपीलूं था कनि दोस्तो असां ख़ुदि अपीलूं कंदासीं बेशक गवर्नमेंट खे असां ख़ुदि अपीलूं कंदासीं छो नवान मां ज़ुल्म था कनि छो सुन्नियुनि जे मथां पाबंदियूं उन जे मथां एहतियाती क़दम खणा था वञनि ही जेके कुल खुलाए मोहम्मद जे दीन जी दुश्मनी कंदा पिया इन्हनि जे लाइ छो था कलम कनि ये छो न काबू कया वञनि ये छो न रोकिया वञनि ये सुन्नी रोकिया वञनि ही छो न रोकिया वञनि अब सुन्नी खे ॻाल्हि ॾेखो न साईं कंहिंखे तबर्रो करे थो न साईं कंहिंखे लानत करे थो न साईं सुन्नी जे ज़बान मां निकिरे थो या अल्लाह जो क़ुरान या मुस्तफ़ा जो फरमान या इमाम जो शान या कि अल्लाह जे वलीअ जो शेर या कौल छा थो निकिरे जेको रब जे हबीब खे थिया बेशक मुंहिंजा भाउ हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन साईं खे यज़ीद जो पुटु तो चए थी तो मुंहिंजे पीउ जी बादशाही हा हज़रत ज़ैनुल आबिदीन खे जोश अची वियो चए तुंहिंजे बादशाही खे छॾ तू भी नौजवान है मां बीमार भी है कमजोर भी है तलवार खणी मैदान में मां भी लहा तो खबर पए तो बाबे जा तलाद तो मां अचो यज़ीद जो पुटु बिजी थो वञे तो मुंहिंजी जाह कान्हे का भला सी देख पर तलवार थी असां नथो पूरे पवे त मैदान खिताबत में हली आहे तो बि तकरीर कर मां भी तकरीर कयां मां तो भला ज़ैनुल आबिदीन तकरीर ॿुधो त साईं जे बजरे खे मिंबर ते विहारीनि था मिंबर ते वेंदे वेंदे अखियुनि मां लोक था वहनि अखियुनि मां पाणी थो वहे ऐं पंहिंजे दादे खे यादि कंदे मुंहिंजे ज़ैनुल आबिदीन सां अहिड़ी त तकरीर कई आहे जो मां में रोज़ रारो पइजी थो वञे दिलो खे ज़ार ज़ार रम था बाबा ज़ैनुल आबिदीन प्यारा तुंहिंजी तकरीर यज़ीद तकरीर बंदि कराई आहे तो चवनि था बचा जेको गुण थी सघे अल्लाह हाणे छा घुरां हाणे कुझु कोन थो घुरां एतिरो थी चवां मूंखे पंहिंजा ॿचिड़ा मूंखे तव्हांजा साथी ॾियो ऐं हिकिड़ो अहिड़ो ख़ैर ख़ार माण्हू ॾियो जेको मूंसां गॾिजी हले ऐं मां मदीने पाक वञा मदीने पाक करे रवाना अचे मदीने पाक में पहुता खुदा जी ज़ात बरकत रहमत करी मुसलमान थोरो सोचजां जॾहिं निकिता हा त केरु हा मोटा हा त केरु निकिरूं था त हुसैन गॾा अकबर गॾा अब्बास गॾा कासिम गॾा सभई सुहिणा शहीद गॾा आहिनि मोटी आया आहिनि हज़रत बीबी ज़ैनब सां नाले जो मज़ार चई या रसूल अल्लाह ज़रा देखो हमारा हाल ज़ार दुश्मनों के हाथ से हुए हम दिल फगार ओ नाना काॾे जाती पुट हाज़ा हुसैन का मक़तूल मसलूबा ई तुंहिंजे हुसैन जो सिर आहे घर करबला में आहे तो किथे रहियो आहे तो किथे शहाद कबूल कयो भले में भलो जिहाद कयो वो भले में भलो जिहाद कयो ज़ालिम खे हथ चढ़ो ज़ालिम खे हथ चढ़ो अफ़्ज़लुल जिहाद कलिमतु हक़्क़िन इंद सुल्तानिन जाइरिन हुसैन मुजाहिदा अफ़्ज़ल मुजाहिदा अल्लाह जे क़ुरान जिहाद जो सबक ॾिनो आयत जो तर्जुमो करे दुआ गुरु दुरूद मुंहिंजे हबीब ते अल्लाह अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना मुहम्मद व अला आलिहि व सल्लम
खुदा फरमाते या अय्युहल्लज़ीना आमनू हल अदुल्लुकुम अला तिजारतिन तुंजीकुम मिन अज़ाबिन अलीम। मोमिनो अहिड़ी तिजारत रसजा जेका तव्हांखे अज़ाब खां छॾाईंदा अज़ाब तुमिनून बिल्लाहि व रसूलिही व तुजाहिदून फी सबीलिल्लाह। अल्लाह ते ईमान आणियो, अल्लाह जे हबीब ते ईमान आणियो ऐं रब जे वात में जिहाद कयो। छा कयो? जिहाद कयो। ही मुख़्तसर तर्जुमो। दोस्तनि खे अपील आहे त वञो न, ख़ुदा वास्ते ख़ैरात खाई वञो। इन नज़र में शरीफ़ थियो दोस्तनि तव्हांजे लाइ इंतज़ाम कयो आहे। जे न खाओ तव्हांजी मर्ज़ी, अपील करणु मुंहिंजो कमु। ॾींदो त अल्हम्दुलिल्लाह, न घर पाणी ॾिठो आग ॾिठो ॾींदो तव्हांजी मर्ज़ी। तुमिनून बिल्लाह व रसूलिही, अल्लाह ते ईमान आणियो, अल्लाह जे रसूल ते ईमान आणियो। व तुजाहिदून फी सबीलिल्लाह बिअमवालिकुम व अनफुसिकुम, ऐं अल्लाह जे वाट में जिहाद कयो पंहिंजे माल ऐं जान सां। ज़ालिकुम खैरुल लकुम इन कुंतुम तालमून, ये तव्हांजे लाइ भलो आहे जे तव्हां ॼाणो, जे तव्हां ॼाणो। मुंहिंजा भाउ, इन में शहादत आहे, इन में सदाकत आहे, इन में जिहाद आहे, इन में सवाब आहे। अल्लाह ताला असां तव्हांखे सुहिणे हुसैन सदके बख़्श फरमाए, गुनाहगार जो जमण तव्हांजो गुज़र क़बूल फरमाए। मस्जिद शरीफ़ जे लाइ दोस्तनि जी अपील अथव त मस्जिद जो कमु वेठो हले, उन जे लाइ तव्हां तावन कंदो, तव्हांखे अल्लाह ताला दर्जो ॾींदो। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। अल्लाह रब्बना तक़ब्बल मिन्ना अल्लाहुम्मा आमीन। अल्लाहुम्मा आमीन। अल्लाहुम्मा या अल्लाह सारी जमात की मुश्किलात आमीन आमीन। अल्लाहुम्मा आमीन। अल्लाहुम्मा आमीन। अल्लाहुम्मा आमीन। मुश्किलात अल्लाहुम्मा आमीन। सबके दिल में तमन्ना अल्लाहुम्मा आमीन। पाकिस्तान मुल्क जो खैर अल्लाहुम्मा आमीन। अल्लाहुम्मा आमीन। अल्लाह मदरसन के मस्जिद के आबाद अल्लाहुम्मा आमीन। दर्जा का फरमा अल्लाहुम्मा आमीन। हबीब जी मोहब्बत का फरमा अल्लाहुम्मा आमीन। अल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मुहम्मद व अला आलि सय्यिदना मौलाना मुहम्मद व बारिक व सल्लिम अलैहि तस्लीमा। ला इलाहा इल्लल्लाह। आयो माह महरम हुसैननो न आयो, आयो माह महरम हुसैननो न आयो। मदीने में तो है, मदीने में भी हरास बहबून आयो, ओ बहबून आयो। आयो माह महरम हुसैननो न आयो, आयो माह महरम हुसैननो न आयो। मदीने में भी हवास बहबून आयो, है बहबून आयो। आयो माह महरम हुसैननो न आयो। नबी जे नवासे नखते जिगर ले, नबीअ जे नवासे नखते जिगर ले, नबी जे नवासे नखते जिगर ले। हरो बनी जगे ने उवे सारो बन देख रोवन आयो, है रोवन आयो। आयो माह महरम हुसैन न आयो, आयो माह महरम हुसैन न आयो। मदीने में भी हवास बहबून आयो, आयो माह महरम हुसैन न आयो, आयो माह महरम हुसैन न आयो। या रब्बुल इज़्ज़त अर्ज़ नबी कदा दी खुशा दे आसूं, मेरे पीर हुसैन मुसाफिर दे कदा घर दे जंदर लहसुन, कदा वल मदीना आबाद थी से आ सैयद तख्त पे बसन। कल सूमर क्या है दिन बुदा कदा काले कपड़े लहसुन। पंजी पंहिंजी मुदते मुंदू मोटी आयूं,
पंहिंजी पंहिंजी मुदते मुंदू मोती आयूं पंहिंजी पंहिंजी मुदते मुंदू मोती आयूं आहे जा पदा दे आहे जा पदा दे जी उणतणो न आयो उणतणो न आयो आयो मां महरों हुसैन न आयो आयो मां महरों हुसैन न आयो मदीने में भी हला मदीने में भी हला सब न आयो आयो मां मोती हुसैन न आयो आयो मां महरों हुसैन न आयो चई जल्द अचबो चई ॾींहं ॿिनि में चई जल्द अचबो इन ॾींहं ॿिनि में तनी कान सुबरा के तरस न आयो आयो मां महरों हुसैन न आयो आयो मां महरों हुसैन न आयो मदीने में भी हरा सब न आयो आयो मां महरों हुसैन न आयो आयो मां महरों हुसैन न आयो आयो दुख जो ॾहाड़ो खिलण खे छॾे ॾे आ दुख जो ॾहाड़ो खिलण खे छॾे ॾे आ दुख जो ॾहाड़ो खिलण खे छॾे ॾे अॼु मासूम ॾन खे बि मुर्कम न आयो आयो मां महरों हुसैन न आयो आयो मां महरों हुसैन न आयो मदीने में भी हरा सब न आयो बाबड़ो न आयो आयो मां महरों हुसैन न आयो आयो मां महरों हुसैन न आयो जीअं बुर्द ॿारनि सॼा खून बख़्शे जीअं बुर्द ॿारनि सॼा खून बख़्शे जीअं बुर्द ॿारनि सॼा खून बख़्शे इने ॾाव कंहिंखे बि बख़्शण न आयो आयो मां महरों हुसैन न आयो आयो मां महरों हुसैन न आयो मदीने में भी हरा सब न आयो आयो मां महरों हुसैन न आयो आयो मां महरों हुसैन न आयो पारावन सां परचे त परचे हुसैन लखिया इश्क कमा गजे वह इश्क हुसैन कमाया इब्राहिम ॾितायर हिकु बचड़ा हुसैन त सारा साथ लुटायो कैलाश 72 वॾ चाश पुर फरमाया इवें कौन करे मियां बख्ता जिन सैयद यार मनायो परावन सां परचे त परचे हुसैन परावन सां परचे त परचे हुसैन असांखे त पंहिंजन सां परचणो न आयो आयो मां महरों हुसैन न आयो आयो मां महरों हुसैन न आयो मदीने में भी हरा सब न आयो आयो मां महरों हुसैन न आयो आयो मां महरों हुसैन न आयो कहिड़ा लब चूंडे मथां कसीदो
केड़ा लफ्ज़ चूंडे मथां कसीदा केड़ा लफ्ज़ चूंडे मथां कसीदा गुलामे नबी खे ठाहिणो न आयो आयो माहु महरों हुसैन न आयो माहु महरों हुसैन न आयो मदीने में भी हरा सबब न आयो महरों हुसैन न आयो माहु महरों हुसैन न आयो सल्ले अला हबीबना सल्ले अला मुहम्मद सल्ले अला करीमना सल्ले अला मुहम्मद करबल में शोभमाणी सोहणे हुसैन आहे करबल में शोभमाणी सोहणे हुसैन आहे पंहिंजे हथनि सां बेड़ी बोड़ी यज़ीद आहे पंहिंजे हथनि सां बेड़ी बोड़ी यज़ीद आहे करबल में शोभमाणी सोहणे हुसैन आहे करबल में शोभमाणी सोहणे हुसैन आहे पंहिंजे हथनि सां बेड़ी बोड़ी यज़ीद आहे कहीं जो ज़िक्र वॾे थो ज़िक्र रसूल सां गॾु क़यामत में केरु बीठो हूंदो बतूल सां गॾु कहीं जो ज़िक्र वॾे थो ज़िक्र रसूल सां गॾु क़यामत में केरु बीठो हूंदो बतूल सां गॾु दर्शन उहे कंदा पिया दर्शन उहे कंदा पिया जन जन खे दीद आहे दर्शन उहे कंदा पिया जन जन खे दीद आहे पंहिंजे हथनि सां बेड़ी बोड़ी यज़ीद आहे आज़ान मागज थी वियो आहे बंदि तेली वेज़म कोन कई आज़ान मागज थी वियो आहे बंदि तेली वेज़म कोन कई बंदि तेली वेज़म कोन कई इन गोड़ में कलमूं कोन पढ़ी बंदि तेली वेज़म कोन कई इन गोड़ में कलमूं कोन भरी आज़ान मागज थी वियो आहे बंदि तेली वेज़म कोन कई हित दौर तिलावत जारी आ तोखे ॾाढी टीवी प्यारी आ हित दौर तिलावत जारी आ तोखे ॾाढी टीवी प्यारी आ पर क़बर अॻियां ॾिसकारी आ इहो ध्यानु कॾहिं कोन कई पर अॻियां क़बर ॾिसकारी आ इहो ध्यानु बि कॾहिं कोन कई आज़ान मागज थी वियो आहे बंदि तेली